पीपल्स पार्टी किथे है? सिंध मैंडेट असां वटि आहे, असीं वारिस आहियूं, ॿियनि खे केरु पुछे कोन थो, ॿियनि जो वटे ते नालो कोन्हे, काउंसलर जी सीट कोन था कटे सघो, असीं छाया पिया आहियूं, असीं जलसा पिया कयूं। तव्हां पाण फ़ैसिलो कयो, हाणे नारा हणण लाइ तव्हांखे माण्हू कोन था मिलनि, काफ़िलनि में तव्हां सां माण्हू शरीक कोन था थियनि, तव्हांजे बसुनि में माण्हू कोन था वियनि, तंहिंजे करे हाणे तव्हां ड्रामा पिया कयो। वक्त की बात, वक्त है सच बताने का। पीपल्स पार्टी किथे है? सिंध मैंडेट असां वटि आहे, असीं वारिस आहियूं, ॿियनि खे केरु पुछे कोन थो, ॿियनि जो वटे ते नालो कोन्हे, काउंसलर जी सीट कोन था कटे सघो, असीं छाया पिया आहियूं, असीं जलसा पिया कयूं। तव्हां पाण फ़ैसिलो कयो, हाणे नारा हणण लाइ तव्हांखे माण्हू कोन था मिलनि, काफ़िलनि में तव्हां सां माण्हू शरीक कोन था थियनि, तव्हांजे बसुनि में माण्हू कोन था वियनि, तंहिंजे करे हाणे तव्हां ड्रामा पिया कयो। उन्हनि ड्रामनि में सिंध जे माण्हुनि तव्हांखे रद्द कयो आहे। सिंध असेंबली जा मेंबर किथे आहिनि? 170 मेंबर किथे आहिनि? उहे कहिड़े एहतजाज ऐं रैली ऐं धरणे में उहे सभु वॾा वॾेरा आहिनि, ज़मीदार। सिंध जो वॾो ज़मीदार किथे आहे? सिंध जो ज़मीदार जंहिं वटि हज़ार एकड़ आहिनि, जंहिं वटि 2,000 5,000 एकड़नि जूं केटियूं आहिनि, उहे वफ़ाक़ी वज़ीर, उहे MNA MPA सेनेटर नाज़िम, उहे जागीरदार, उहे सरदार, उहे गादी नशीन, उहे किथे आहिनि? गादी नशीन केॾांहुं भॼी विया आहिनि, सरदार केॾांहुं भॼी विया आहिनि, वॾेरा केॾांहुं भॼी विया आहिनि, जागीरदार केॾांहुं भॼी विया आहिनि। मिडिल क्लास विढ़े पियो, लोअर मिडिल क्लास विढ़े पियो, शागिर्द विढ़नि पिया, औरतूं ॿार विढ़नि पिया, सहाफ़ी विढ़नि पिया, अदीब विढ़नि पिया, वॾेरा ऐं सिंधी माण्हू ॾिसो, जॾहिं तव्हां ते मुश्किल घड़ी आई आहे, तॾहिं तव्हांजा सरदार, तव्हांजा गादी नशीन, तव्हांजा वॾेरा, तव्हांजा MNA, तव्हांजा MPA, तव्हांजा सेनेटर, तव्हांजा नाज़िम छॾे भॼी विया आहिनि तव्हांखे अकेलो। तंहिंजे करे अकेली सिंध जे आवाम जी जंग आहे। ऐं यादि रखो, तव्हां ते जॾहिं मुश्किल घड़ी ईंदी, तॾहिं वॾेरा ऐं चूंडियल नाम निहाद चूंडियल नुमाइंदा तव्हांखे छॾे भॼी वेंदा। तंहिंजे करे उन्हनि ते डिपेंड न कयो, शख़्सियत परस्तीअ खे हवा न ॾियो, क्रेडिट खणण जे चकर में न पओ। ही 8 महीननि खां असीं हलिया आहियूं, सॼी सिंध हली आहे, हर क़ौम दोस्त धुर हली आहे, हर प्रोग्रेसिव धुर हली आहे। उन्हनि सॼो माहौल तयारु कयो आहे, आरज़ी तरह अची हिकिड़ा रधण वारा हुजनि, ॿिया मानी खाई रवाना थी वञनि, ईअं न थियणु खपे। ऐं पाकिस्तान जे 25 करोड़ ऐं सिंध जे 7 करोड़ माण्हुनि खे गॾु खणी पाण हिननि खे शिकस्त ॾींदासीं ऐं पाणनि खां पाणी वठंदासीं। पर का बि तकड़ नाहे करणी, का बि रैली, मुज़ाहिरो, धरणो तेसीं मुलतवी नाहे करणो जेसीं कारपोरेट फार्मिंग ऐं 6 कैनालनि जो लिखत में फ़ैसिले ज़रिए वापसी जो ऐलान न थिए। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें। वक्त की बात, वक्त है सच बताने का।